नाज़रीन, 8 मुहर्रम हराम के मौके ते कदीमी मातमी जुलूस बरामद थियण जो सिलसिलो जारी है। इन हवाले से मीरपुर खास जी सूरत हाल से आगाह करण लाइ असां सां लाइन ते मौजूद है ब्यूरो चीफ मीरपुर खास फजल शरीफ। जी फजल, आगाह कजो। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं पूरी दुनिया में मुहर्रम अल हराम जो महीनो आहे ऐं मुहर्रम अल हराम जी जेको 8 मुहर्रम आहे वो इंतहाई अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो पियो वञे। मीरपुर ख़ासि में बि जेको आहे मीरपुर ख़ासि में मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे जुलूस निकिरण जो सिलसिलो अॼु खां जारी आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जुलूसनि जा सिलसिला जीअं निकिरनि था त जीअं फुलैरियूं आहे, सिंधड़ी आहे, हिंगोनो आहे, जेको आहे त कोट गुलाम अहमद आहे, डिगड़ी आहे, पंहिंजो थाण शहर आहे, उन समेत जेको आहे केतिरनि ई शहरनि में जेको आहे जुलूस निकिरण जो सिलसिलो पिणु जारी थी चुको आहे। ॿिए तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर ख़ासि बि जेको आहे जुलूसनि जो सिलसिलो जारी थी चुको आहे। सिटी शहर में बि जेको आहे मातमी जुलूसनि जो सिलसिलो ऐं मजलिसनि जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। उन हवाले सां तव्हांखे ॿिए पासे इहो बि ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी जा इंतिहाई सख़्तु जेको आहे इंतिज़ाम कया विया आहिनि ऐं सिक्योरिटी जो जेका इंतिज़ाम आहिनि उन्हनि खे जेको चेक SSP मीरपुर ख़ासि ख़ुदि करे रहियो आहे। जी।